शोरा जीअ मां इहो बम्मो तो मास्कड़ो त लाइ हिकिड़ो बूंडो त ॾियां छो मां वरी छा थियो वरी छा थींदो अबा सकाफ़त जे ग़लति इस्तेमालु करण ते तोखे इहो बूंडो ॾींदसि मां ग़लति छा आहे अमा मां अजरक जो मास्क पातो हिन में ग़लति छा आहे न अबा अजरक जो मास्क पाइणु ग़लति नाहे इहो जेको तव्हां अखियुनि ते पटी था अजरक जी ॿधी ऐं सकाफ़त जी ॿधी वेही रहो अंधा था थी वञो न इहो ग़लति आहे अमा अजरक सिंध जी सकाफ़त आहे हेॾे मूंखे तूं सकाफ़त हिजे त करे ॾेखार डेफिनेशन टके जी तोखे नथी अचे छड़ी लय ते ज़ोर आहे सिंध जी सकाफ़त टोपी अजरक ऐं पटको सिर्फ़ु न आहे अबा सिंध जी सकाफ़त इहा बि आहे त दोधे सूमरे वांगुरु माण्हू दिलेर शे होशू शीदी वांगुरु पाण मल्हाए जॾहिं न राणो मूमल जे घर आयो ऐं उन जी भेण मर्दाणो लिबास पायो उन सां गॾु सुती पई हुई त उनखे उन राणे कारो करे न मारियो पंहिंजी लठ निशानी करे हमेशह जे लाइ उतो हलियो वियो असांजी सकाफ़त इहा बि आहे त असां कारोकारी न कयूं ऐं जॾहिं मांगर मछ खाई छॾियो मोरड़े जे भाइरनि खे त मोरड़े इहो न चयो त असांजो जेको क़िस्मत में लिखियो हो थो छियो न हुन उन्हनि खां बदिलो वरितो मांगर मछ जे पेट में भाइरनि खे छॾायईं इहा आहे असांजी सकाफ़त कन हथ ते हथ रखे करे अजरकड़ो पाए ऐं पाण नचण चवण जी सकाफ़त आहे इहो डीबीकी ते भोली खे नचाइण वारो कमु छियो न असांजी सकाफ़त तमामु घणी रिच आहे अमीर आहियूं असां सकाफ़त में पुराणा आहियूं असां अमा मुंहं जी दड़ी मां बि त संभारा निकिती हुई छा नाच गानो असांजी सकाफ़त जो हिसो न आहे बिल्कुलु आहे पर मां इहो थी चवां त नाच गानो सिर्फ़ु सकाफ़त न आहे इहो सकाफ़त जो हिसो आहे असां छड़ी हिन खे माना हिकिड़ो एंटरटेनमेंट करे वेठा आहियूं साईं भिटाई साहिबु फरमाए थो पियो त पेरनि पंधु छॾियो त गोॾनि भर घिसकंदियास गोॾनि घिसकणु छॾियो त चेल भर चुरंदियास चेल चुरणु छॾियो त सीने भर सुरंदियास सीने सुरणु छॾियो त हथनि भर हलंदियास त साईं जिन जी जेका शाइरी आहे उहा असांजी सकाफ़त आहे कोशिशि था करणु जिदोजहद जारी रखणु ऐं न बसि वेही रहो रुगो जेको आहे सो हथ ते हथु रखी हाणे मगज़ नरण इहो ॿुधाए त कहना क्या चाहते हो मैं कहना चाहती हूँ अबा लखो लानत न हुजई हेॾी मां हेॾो मगज़ हणी वियसि तूं वरी चए थो त ज़ुलेखा मर्दो कन माई ही मुंहिंजो मतिलबु इहो आहे त टोपी अजरक पटके सां गॾोगॾु रूहानी जेका असांजी सकाफ़त आहे उन खे बि अपनायो असांजी सकाफ़त जेका आहे उहा तमामु घणी रिच आहे असां माण्हुनि खे कॾहिं धोखो न ॾींदा आहियूं असां सिंधियुनि जे लाइ मशहूरु आहे त असां कॾहिं कंहिं क़ौम क़बीले ते चढ़ाई करे उनजो लोड़ो न लताड़ियो आहे असां ग़ैरतमंद माण्हू आहियूं असां जेको आहे कंहिंखे दिलि आज़ारी न कंदा आहियूं असां महिमान जो आदर भाव कंदा आहियूं असांजो जेको आहे अलामा आया आहे काज़ी जॾहिं रेल ते चढ़ियो त अखि खणी एल्सा काज़ी मैडम खे न ॾिठई मैडम इम्प्रेस थी वई त हलड़ी हल अहिड़ो मर्द सिंधी जो पराई न्याणी खे जेको नंग खे मथे अखि खणी नथो ॾिसे पियो त इहा आहे असांजी सकाफ़त असांजो जेको बादशाह हुजे उमर बादशाह मारवी खे कोर्ट में वञी बंदि कयईं पर ॾाढाई न कयईं हुनजे राज़ जो इंतज़ारु कयईं त मतां मां सां शादी करे राज़ी नशी त हुनखे उमाणे छॾियईं वापसि ॾाढाई जो असां में न आहे इहा असांजी सकाफ़त इहा आहे न सिंधी अहिड़ा हूंदा आहिनि न कन ढीबक लॻी पई आहे रुॻो